नाज़रवा खे ॿुधाईंदा हलूं। मीरपुर बठोरो खोरवा रोड की मरम्मत न थियण खिलाफ़ रहवासियुनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। उन हवाले से विडियोनि ते मौजूद है इंतजार खटी जी इंतजार जी तव्हां मौजूद आहियां बठोरो खोरा रोड ते जेके हिते रहवासी आहिनि। बठोरो खोरा रोड जो जेको अधु में कमु रहण खिलाफ़ हिते जेके रहवासी आहिनि उहे सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। जिते हिते रोड जे न हुअण जे करे जेको आहे सो हुननि खे काफ़ी मुश्किलातूं अची रहियूं आहिनि। उन सिलसिले में हिते ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त हिननि ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हिन जा वधीक वीचार छा आहिनि। परसल खां वठी बुख हड़ताल वेठा आहियूं। इहे असांजा जेके वॾेरा आहिनि या इहे असांजा MP आहिनि, इहे असांजूं ताज़ियूं माण्हू मरंदा फाताऊं करियो वञनि अचंदा आहिनि रोड तां, उन जी ॻाल्हि ॿोल थिए थी। असांजी ॻाल्हि करियो इहो ख़बरूं हलनि थियूं, उन तां पाण उहो खिलियो टोकूं करियो हलिया वञनि। हीअ कमु हुनजे नज़र में आहे कोन। असां हिन कम ते जेको हथ विधो आहे इहो कमु असांखे जाइज़ी कमु आहे, इहो असीं वठंदासीं। जो असांजो जाइज़ी न हुजे त असांखे न ॾींदा। असल में जेको इहे असां पहिरीं बि 17 ॾींहं बुख हड़ताल में वेठासीं। हिन खोरवा ऐं मीरपुर बठोरो रोड 7 किलोमीटर जे करे असां वरी बि जेको आहे इस्मा राव साहबु आयो, उन जेको असांजी कैंप ते आयो, उन जो 3 महीननि जो असांखे हुन ॾिनो टाइम त 3 महीननि में तव्हांजो रोड ठहंदो। पर हींअर 8 महीना थी विया आहिनि पर रोड जो अञा बि कोन सार संभाल कोन लथी आहे। त बराए महिरबानी त असांखे हीअ रोड ठारायो वञे, न त असीं जून 1 तारीख़ जून ते असांजी बुख हड़ताल जदोजहद जारी रहे। हिन रोड जे लाइ असीं हिकु दफ़ो कोन वेठा आहियूं। हिकु दफ़ो असां मुज़ाहिरा कोन कया आहिनि। हिन रोड जे लाइ असां सभई मुज़ाहिरा कया आहिनि ऐं पोइ जेको आहे सो ज़रे घटि महीने बराबरि असां बुख हड़ताल ते बि वेठा आहियूं। हिन बरसातनि में असांजा माण्हू जेको आहे सो हितां हींअर त पाणी कोन्हे को, हुतां जंग मां गाॾियूं पियूं वञनि के हिन पासां के हिन पासां पियूं वञनि। पर बारगीर गाॾियूं जेके आहिनि उन्हनि जा हिन पके ते हिन पथरनि में टायर पंचर थियनि था, हिते बोरियूं किरनि थियूं, हिते फुर जा जेके हिते घणा वाक़िया थियनि था। कोन रोड सॼो तबाह लॻो पियो आहे। हिते मरीज़ वीचारा घस में मरियो वञनि ऐं एहतजाज असां हिकिड़े दफ़ा न पर हज़ारे दफ़ा एहतजाज कयो, उनजो को बि खड़तेल नथो निकिरे ऐं असांजा नुमाइंदा ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे ऐं मरीज़ घस में मोकिलायो वञनि ऐं वॾो ज़ुल्म आहे। न ट्रैक्टर वञी सघे थो, न ट्राली वञी सघे थो, न को मरीज़। ऐं हेतिरो वॾो सारो कमु थियो आहे बठोरे खां ऐं पंहिंजो खोरवा चोरवा ताईं रोड ठहियो आहे। इन खां अॻियां सिर्फ़ु 6 किलोमीटर इहो ठहिण लाइ तयारु ई कोन्हे। जीअं त तव्हां हिते एहतजाज कंदड़नि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुननि जो इहो ई चवणु आहे त असां हिते जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे बार बार चवण जे बावजूदि जेको आहे सो हुननि जो को बि खड़तेल नथो कढियो वञे। जॾहिं त हू अॼु बि सरापा एहतजाज आहिनि। हिननि चिताव ॾींदे चयो त जेकॾहिं असांखे खोरवा बठोरो रोड जो जेको रहियल कमु आहे उहो मुकमल न कराए ॾिनो वियो त 1 जून खां जेको आहे सो असां खोरवा शहर में बुख हड़ताली कैंप क़ाइमु कंदासीं।